जीए सिंध जीए साईं जीएम साहिब अब्दुल रज़ाक शरीफ़ सिंध यूनाइटेड पार्टी जो बानी मेंबर मुंहिंजा ॿ पुट गुलाम रसूल शर ऐं बशीर अहमद शर 16 अगस्त ते खंभिया विया आहिनि जिन जी अॼु ॾींहं ताईं का बि ख़बर कान्हे। ख़ैर उन सां गॾु ॿिया मुंहिंजा सिंध धरतीअ जा गैरतमंद पुट बहादुर सिपाही बि खंभियल आहिनि ऐं उन्हनि सभिनी जे लाइ मिसिंग पर्सन जेके बि सिंधी ऐं बलोच आहिनि मक़ूम आहिनि या जेके मज़लूम क़ौमुनि जा मिसिंग पर्सन उन्हनि जी आज़ादी जो मुतालबो कंदे उन सां गॾु आउं सिंध जी क़ौमी क़यादत खे शिकायत करियां थो। सैयद जलाल महमूद शाह जेको मुंहिंजो क़ाइद बि आहे उन पर्सनली तौर ते मुंहिंजे बचनि लाइ कोशिशूं वरितियूं आहिनि, पर शिकायत इहा आहे त तंज़ीमी तौर ते मुंहिंजे बचनि समेत समूरे खंभलनि जे लाइ हुन को बि तहरीक नाहे वरितो। इहा मुंहिंजी पार्टी क़यादत सैयद जलाल महमूद शाह समेत समूरी क़यादत लाइ शिकायत आहे। इहा शिकायत कादिर मंसी खां बि आहे, इहा शिकायत सनान कुरैशी खां बि आहे, इहा शिकायत रियाज़ चांडे खां बि आहे, इहा शिकायत जेके सिंध जे हक़नि जे हासिलात लाइ जदोजहद कंदड़ तंज़ीमूं आहिनि उन्हनि सभिनी खां आहे। उहे सभु ख़ामोश आहिनि एतिरे क़दुरु जो उहे को स्टेटमेंट जारी करण जे लाइ मिसिंग पर्सन जे लाइ तयारु न आहिनि। छा एतिरो ख़ौफ़ आहे या के ॿियूं मजबूरियूं आहिनि? तव्हां सिंध जा हक़ कीअं वठंदव, तव्हां कराची कीअं बचाईंदव, तव्हां सिंध जी वसीलनि जी मालिकी कीअं कंदव जेसीं ताईं उन्हनि जे सिपाहियुनि खे आज़ादु न कराईंदव त तव्हां यकीनन ॿी क़ौम तव्हां ते कीअं एतमाद कंदी? ॿिया सिपाही तव्हांखे कीअं एतमाद कंदा? जेके हक़ीक़ी बहादुर विड़ाक सिपाही अॼु मिसिंग थियल आहिनि, क़ैद खाननि में आहिनि, अकूबतुनि में आहिनि, टार्चर सेलनि में आहिनि, उन्हनि जी जेसिताईं तव्हां मालिकी न कंदव त ॿी क़ौम तव्हांजे मथां एतमाद न कंदी। इन करे मुंहिंजी तव्हांखे अपील आहे त हिननि मिसिंग पर्सन जे लाइ इहो कोन थो चवां त मुंहिंजे बचनि लाइ, पर जेके बि समूरा मिसिंग पर्सन उन्हनि जे लाइ तंज़ीमी तौर ते आवाज़ उतारियो, एहतजाज कयो, रियासत खे मजबूर कयो त हू उन्हनि खे छॾण ते मजबूर थी वञनि। जॾहिं इहे तव्हांजा कारनामा साम्हूं ईंदा त क़ौम बि तव्हां सां गॾु बीहंदी, क़ौमी कारकुन बि तव्हां सां गॾु बीहंदो ऐं यकीनन तव्हां पंहिंजे हक़ जेके आहिनि, वसीला जेके आहिनि, उहे खसींदड़नि खां छिनी वठंदव। मुंहिंजो अवां जे लाइ इहो ई पैगाम आहे, इहा ई अपील आहे, इहा ई दरख़्वास्त आहे। जी